दोस्तों हींअर इन यादगार महफ़िल जो चोथों कलाम ॿुधंदासीं जंहिंजा बोल आहिनि मां कहिड़ो कयां बयानो मूंखे दोस्त करे दीवानो पोइ ॾिसंदो रहियो। दोस्तों जो शाइर आहे चाकर चांडियो। वाह जी शाइरी आहे ऐं उस्ताद जलाल चांडी जी गायकी लाजवाब आहे। दोस्तों तव्हां ज़रूरु ॿुधो। उस्ताद जलाल चांडी जी यादगार नायाब प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर 1 शम्मा तव्हां ॿुधी रहिया आहियो वॾेरे नूर मोहम्मद वसाणी जे ताउन सां, जेको ॻोठ रावताणी ज़िले सांगड़ तालुके सिंजूरे जो रहवासी ऐं उस्ताद जलाल चांडी जो हिकु सचो आशिक़ आहे। दोस्तों इन कलाम जे लाइ फरमाइश कई आहे वॾेरे नूर मोहम्मद वसाण ॻोठ रावताणी ज़िले सांगड़ तालुके सिंजूरे मां, वॾेरे दिलावर वसाण ॻोठ सादिक वसाण जाम नवाज़ अली ज़िले सांगड़ खां, अब्दुल वहीद हाजाणो टंडे आदम खां, असांजो पिरी प्यारो दोस्त शाइर शमन अली मलिक होसपुर कंदकोट खां, हाजी मिर्ज़ा खुश्क साहब सऊदी अरब खां। दोस्तों वीडियो खे मुकमल ॾिसंदा कयो, लाइक कंदा कयो, कमेंट्स कंदा कयो ऐं दोस्तनि खे शेयर कयो। ॾिसंदा रहो पंहिंजो चैनल कामरान जानी सिंधी यूट्यूब ते ऐं पेज फेसबुक ते। मैदान में तू खुदी पोका है, तेरा जो सांगो छॾा उतीला है, अरे अहिड़ो इश्क न अॻुवाए वे लिखा न लॻो ख़बर पुछो। कामरान जानी सिंधी।
हाणे कदम बदम पटियूं जब मनम पटना यार धरी हाणे इहा दोस्तानी दरी आंकी न छॾी तूं सॼी हथियां मुतई हिकु ॾेई हिकु सभु हलो जो ध्यान करी पोइ मारी ध्यान करी पोइ मारी हिकु ॾेई हिकु सभु हलो जो ध्यान करी पोइ मारी ध्यान करी पोइ मारी नदी हन के कुटके वारी जान सखी हुई यारी जान सखी हुई यारी मुल्क सॼे में मूंखे मिठड़ो बेहद करे ते मानो कोन कंदो रहियो ओ कोन कंदो रहियो कहिड़ो करियां बयानो मूंखे दोस्त